वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सोदा जेसी ताई मुझे गाल जो जवाब न दीने ना तेसी ताई मां रस्तो कोन छडींदी साईं। डाही थी ज़ीनत, डाही थी। रस्तो दे त मां वञा। जेकर महल ते मां न पतुम त खान बहादुर नाराज थींदो मूंते। तुंहिंजी नज़र में खान बहादुर एडो है मां तू मुझे गाल जो जवाब ही न थो दी। अड़े फालतू गालन जो मूं वट वक्त कोने। मां चवां तो ज़ीनत परे थी त मां वञा, देर थी थे मूंखे। गिदड़ छा जाने त अंगूर खट्टा होंदा आहिनि या मिठा। ये खट्टा मिठा पाण वटि संभाले रखो। हेॾा थी परे थी त मां वञा। दिल जो गालियों को दिल वारो ही समझी सके तू तो खान बहादुर जो गुलामी में दिल ते कारो पत्थर रखी छडियो आहे। अदा हींअर त आयो आहीं, रात रही पो असुर जो हलियो वञा। अदी दिल त मुंहिंजी बि नथी चए तव्हां वापसि वञण ते। सम्झण जी कोशिश कर मुंहिंजी भेण, पर छा कयां, मजबूरी आहे। सोडे खे फोन करे वेठो आहियां त कलाक खण खां पोइ मूंखे खणण अचिजे। अदा सोडे खे फोन करे छॾ त पाणे सवेर हलियो वेंदो। अदी हूअं बि मां अॼु राति देर सां ई अचां, पर खान बहादुर जो को कमु हो जिन सां सोडो शहर अचणो हो, सो बेले मां मूंखे पंहिंजी गाॾी में खणी हिते छॾियो। अदा तू खान बहादुर जे चवण ते उबता सुबता कम करण शुरू न कजा। अगे ही चवण था त पुलिस अलाए केतिरा केस तुंहिंजे पोयां हणी छॾिया आहिनि। अदी खान बहादुर जा असां ते एहसान आहे, वॾा वड़ा आहिनि उनजा। अॼु हे जेको भाउ तुंहिंजे साम्हूं ज़िंदा वेठो आहे न, इहो बि एहसान उन्ही जो ई आहे। जेकॾहिं खान बहादुर जो सच पुछी त असांजे मथां हथ न हुजे हा न, अॼु ताईं त मुंहिंजूं हॾियूं क़बर में ई ॻरी वञनि। हक़ीक़त त इहा आहे। जिंदगी ऐं मौत मथां के इंसान जो इख्तियार नाहे अदा। इन करे तू अजाई ॻाल्हि न कर मुंहिंजा भाउ त खान बहादुर जे करे जीअरो आहीं। जिंदगी ॾियण ऐं खसण वारी ज़ात त मुंहिंजे मालिक साईं जी आहे। बेशक अदी अलाह वॾो करीम, पर मूं मिड़ई ज़माने जे हिसाब सां खान बहादुर जे एहसाननि जी ॻाल्हि पई कई। तोखे आऊं हींअर ई वञण कान थी ॾियां, बस मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। सम्झण जी कोशिश कर मुंहिंजी भेण, सॼो शहर चुगलखोरनि सां भरियो पियो। हूअं बि खान बहादुर जी मूंखे सख़्ती सां मना थियनि त ॿ ॾींहं घर न अचां। खान बहादुर को ख़ास फर्क कोन ॾिनो, मूं उन जे लहजे में फ़र्क़ु नोट कयो। उन साफ़ मूंखे चई त केस त हथ खणण खां सवाइ का मुमकिन कोन्हे। सरकार चवनि था साले जी भेण ॾाढी ख़ूबसूरत आहे। सरकार तव्हां कंहिं तरीक़े सां ॻाल्हियुनि जो गस कढो, उन्हनि खे ॻाल्हियुनि में खुटाए छोकिरी जो संग चटी में वठूं। साले हरगिज़ इहो फ़ैसिलो क़बूल न कंदो। अॻ में मां ठाह जे लाइ संग जी ॻाल्हि करे चुको आहियां। सरकार खान बहादुर सजो थी पए त सालियो उन खां कंध कोन कढाईंदो। पर जॾहिं खान बहादुर सचो थिए न निहाद उसूलनि जा भूत सवार थियसि। सरदारी वारा फर्म कर तो उनजे मिजाज में ईंदा आहिनि। सरकार उनजो मतिलबु फिरोज खान भलो माण्हू आहे। वो वरी मुंहिंजे साम्हूं देखी तो करे। साईं कालो का वयल आयो ऐं हाणे पिया मोटो, न पोयां जी संभार न का गणती शाबस अथव। भरियल घर, हेॾे आबाद ॻोठ, इन में भला तव्हां ॿिन्ही मायर ढेरनि खे कहिड़ो डप जो भला मां फिक्रमंद हुजां। अलाह जी महिरबानी सां न कंहिं सां उचायल आहे ऐं न वरी हिन मल्दी कंहिंखे सतायो आहे। इन जे करे तव्हां को बि डप न कयो। इहो त तव्हां सही पिया चओ, पर साईं घर बार जी सार संभाल त ज़रूरी हूंदी आहे न। मां जॾहिं भागेलो हुयुसि तॾहिं तो एतिरी डिॼणी कान हुई, न ईअं विसविसो कंदी हुई।
ऐं हाणे भला तोखे छा थी वियो आहे? हा, तो में मां अक्सर उहा मेरन सां ॻोल्हींदो आहियां जेका मुंहिंजे गैर मौजूदगी में भरियल बंदूक पंहिंजे सिरांदी खां रखंदी हुई। साईं, भरियल बंदूक त मूं बि राति सेरांदी खां रखी हुई। भला को आहे हुयो त कोन? खान बहादुर जो न्यापो को सनेहो? न न, कोई बि न। साईं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, तव्हां खान बहादुर सां ॻाल्हि कई हुई मल्हार जे वापसी अचण जी, ॻोठ त बंदिश हटाइण जी, उनजो छा थियो? मल्हार जी वापसी कमदार धणी बख्श जे राज़ जे बगैर मुमकिन न आहे। इन जे करे तो जे रात संभर त कमदार धणी बख्श जे घर हलूं। हली अचण ते त माण्हू खून बि बख्श करे छॾींदा आहिनि। अदा धणी बख्श सां हली मूमल जे संग जी ॻाल्हि कजे। इहा बाद जी ॻाल्हि आहे। उन जे दिल मां पुराणी रंजिश त निकिरे। जोनी हींअर आउं घर आयुसि पियो त सावण फ़कीर मिलियो। माई फापल जी दाह पे ॾिनई, चई पियो त हुन माईअ ज़ीनत जो जीअण हराम करे छॾियो आहे। हुनजे मथां ज़ेवर फबाइण जो इल्ज़ाम हयो अथसि। ज़ेवर फबाइण माना? माई फापुल जो चवण आहे त ज़ीनत गामो खे चई सोना ज़ेवर चोरी कराया। शल न को गरीब माण्हू पैदा। तोबा तोबा मुंहिंजा रब तोबा। माण्हुनि मां त जीअं हया शर्म गैरत सभु मोकिलाए वई आहे। तूं छा थी सम्झी झूनी? इहो कूड़ो इल्ज़ाम आहे न ज़ीनत जे मथां। ज़ीनत जी साख मां थी ॾियां, मूं हुन खां पुछो बि कोन्हे। को अंदाज़ो अथई त माई फापुल ज़ीनत जे पुठियां छो पइजी वई आहे? तूं हुनजी फितरत खां वाक़िफ़ न आहीं। हुआ माई अंदर जी केॾी कारी आहे। मूंखे लॻे थो त इहे दाबा दड़का ॾेई सावण वारनि खे हिसाए थी। ही जेको अध चरियो पुट अथसि इन खे अघाइण जी कोशिश पई करे। अघाइण मां छा मुराद आहे झूनी? माई फापुल पंहिंजे पुट सां ज़ीनत जो रिश्तो जोड़ण जी पई करे। मां त चवां थो त सावण फ़कीर खे खान बहादुर ॾे वठी वञा, न त इहा माई हिन जी जुंद कोन छॾींदी। मां त चवां थी तूं रुगो मूंखे मोकल ॾे, पोइ तूं ॾिस त मां पंहिंजा अॻियां पुठियां हिसाब हिन खां कीअं थी वठां। तोखे ख़बर कान्हे असांजे मूमल खे केॾो हिन ख्वार कयो? विसरी वियो छा तोखे? चांडोकी, हिकिड़ी ॻाल्हि पुछई, तूं सच चई रहियूं है न? मल्हार तां बंदिश ख़त्म थियण वारी आहे न? चाचा शाह मुराद वारा बाबे ॾे संग लाइ कॾहिं ईंदा? अॼु। मज़ाक न कर चंडोकी, मूंखे तुंहिंजी खिल खिचके वारी आदत न वणंदी आहे। अरे चरी सच थी चवां, बाबा सच में अॼु रात ओड़ा वेंदो। ऐं तूं दुआ कर त चाचा धणी बख्श जिद ता लही वञे। खान बहादुर अदा मल्हार तां बंदिश हटाइण लाइ तुंहिंजे पीउ जे रास्ते जो शर्त रखियो आहे। चांडोकी, तूं मुंहिंजो हिकिड़ो चवण कंदी? हा। अच त ॿुधाए। अरे दे ख़बर तव्हां सावण फ़कीर सां छेड़ो छो कयो आहे? हू त इंतहाई शरीफ़ ऐं नेक माण्हू आहे, पोइ छो विड़ायो हुन सां? हाकिम साईं, नंढड़ो अर्ज़ु हिकिड़ो। हाथीअ जेके ॾंद हूंदा आहिनि न, ॾेखारण जा हिकिड़ा हूंदा आहिनि, चकरण जा ॿिया हूंदा आहिनि। चङो चङो, हाणे तूं पंहिंजी ज़बान बंदि कर। तूं हाणे मूंखे सम्झाईंदे त सावण फ़कीर कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? हाकिम साईं, मां त तव्हांजो दाह खणी आयो हुउसि। मूं जेके ज़ेवर चोरी कया न, मूं ज़ीनत वटि रखिया। ऐं हा हाकिम साईं, ज़ीनत मूंखे लिकी लिकी चयो, तुंहिंजी मां जा 10 खणी आ त मां तोसां शादी कया। हाकिम साईं,
छोकरी सॼो ॾींहुं कसूरवार आहे, सभु ज़ेवर हुन वटि आहिनि। चङो तूं हाणे घर वञ, ऐं पूरी जांच करे पोइ तोखे ॿुधाईंदुसि। हाकिम साईं, जे छोरी कसूरवार साबित थी पोइ हुनजी मूंसां शादी कराईंदे, ऐं जेकॾहिं छोरी बेगुनाह साबित थी त पोइ ॾंड में आउं तुंहिंजी माउ जी शादी सावण फ़कीर सां कराईंदुसि। छा सम्झई? सावण फ़कीर सां? अम्मा, अम्मा जी सावण से शादी, अम्मा जी सावण से शादी थी थे। हू किथे आहे? ॾिठी उमिरि ॾिठी अथईं, हिकिड़ो पेर कबर में अथसि, ॿियो ॿाहिरि अथसि। अरे हाणे चुप कर, जेकॾहिं अटैक पियुसि त वरी टे सां कराईंदोसांसि ज़रूर शादी माणे जी। अम्मा जवान उथे था, हल डर, ऐं पंहिंजे हिसाब सां जांच कराईंदुसि, पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि। हल सीने भाणे जो तयारी करे। अम्मा चांदोकी, कसम सां मुंहिंजा भाग ॾिस। अॼु सुबुह ई तुंहिंजे बारे में सोचां पियो, इहो ई सोचां पियो त कहिड़े तरीक़े सां तोसां मिलां, पर तूं त राह वेंदे मिली वई। छा का धमकी वग़ैरह ॾियण लाइ मिलण चाहियो पिया? ॾिस चांदोकी, ही फिल्मी विलन 24 कलाक तीअं न हूंदा आहिनि। उनजे बावजूद मां त हिकु नेक दिल इंसाफ़ पसंद वॾेरे जो पुटु आहियां। खान बहादुर जी नेक दिली ऐं इंसाफ़ ताज़ो असां ज़ीनत जे मामले में ॾिसी चुका आहियूं। उन करे इन क़िस्म जी नेक दिली, शराफ़त ऐं इंसाफ़ पसंदी खां ॾाढा ॾिनल आहियूं। ॾिस चांदोकी, तोखे हाणे छा जो डपु ऐं टिॼ आहे? तूं का आम छोकिरी थोरी आहीं, तूं त हवेली जी थियण वारी नुंहुं आहीं। ही ज़मीनूं, ही ओताकूं, नौकर चाकर, हारी नारी, ही सभु कुछ तुंहिंजे हथ में अचणो आहे। राज कंदी हवेलियुनि में राज। माफ़ कजो, इहे सभु शयूं तव्हां जहिड़े माण्हुनि लाइ त क़ाबिले फ़ख्र थी सघनि थियूं, पर मां पंहिंजी मौजूदा हैसियत मां बिल्कुलु मुतमईन ऐं ख़ुशि आहियां। ॾिस मोहन, ॾिस, समझाइस, हरू भाग के पई थी पुठी ॾे। पेरनि में सोन जी बेड़ियूं पाए तख़्त ते वेहण खां मूंखे आज़ाद विखल सां मिटी हाणा रस्ता पसंदि आहिनि। सच ॿुधाए, छा तूं मूंसां रिश्ते में दिली तौर राज़ी नहीं? जो तूं हरू भरू मूं ते पई थी बखील थी ऐं पई थी उबतियूं सुबतियूं वरंदियूं ॾी? रुखसार बेगम मूंखां धोखे सां हा करायो हुयो, सो मां तव्हांखां रिक्वेस्ट थी कयां, महिरबानी करे मूंसां शादी जो ख़्याल पंहिंजे दिलि मां कढे छॾो। चांदरोकी, ही तूं छा पई थी चवी? चरी थी वई आहीं तूं? हाणे इहो नामुमकिन आहे। हिन दुनिया में नामुमकिन नाले का शइ न थींदी आहे। असल मसलो नियत जो आहे। तव्हां पंहिंजी नियत सही कयो त इहा ॻाल्हि मुमकिन थी पवंदी। मूं तोसां मिली वॾी ग़लती कई आहे। इहो त मूं तसवर में बि न सोचियो हुयो। तूं मूंसां ईअं कंदी, मूं त यकीन नथो अचे न। पुछी ॾिस तूं मूं मल खां, छा तूं इहो सही करे रही आहीं? सही ग़लत जी गवाही मां के साहेड़ी बदिरां पंहिंजे दिलि खां वठंदी आहियां, ऐं मुंहिंजी दिलि तव्हांखे क़बूल करण लाइ तयार न आहे। जेकर तूं पंहिंजी इन ॻाल्हि ते आख़िर ताईं क़ाइम थी रही, चांदरोकी, पोइ यकीन कयां वॾी तबाही ईंदई। आऊं तुंहिंजे इनकार खे दरगुज़र करे बि सघां, पर यादि रख, मुंहिंजो बाबा इहा ॻाल्हि कॾहिं बि बर्दाश्त करे कोन सघंदो। छो त लॼ छॾण त मामूली ॻाल्हि न आहे। ॾिठो वञे, इहो तो छा कयो?
शिरोज खान सही त चए पियो, जेकॾहिं वॾेरे खे ख़बर पई न त तो शादी खां इनकार कयो आहे त सच में क़यामत अची वेंदी। अरे हाणे हल, जेको थींदो ॾिठो वेंदो। सरदार, असां पूरी तयारी करे वरिती आहे। रात जो 12 खां पोइ वञी साले जे घर खणंदासीं। होशियारीअ खां कमु वठिजो, हिते उबाराई में पाण मराए वियो। तव्हां फिक्र न कयो सरकार, रजब जहिड़ा गद्दार हर ॻोठ में मिली वेंदा। सो असां साले जे घर पूरी घिटी जी जासूसी लाइ उतां जे हिकु माण्हूअ खे कम सां लाइ छॾियो आहे। तव्हांजी छा सलाह आहे? ठल्हो खड़को करण खां साले जी भेण खे उको ई छो न खणजे? सरकार, तव्हां जीअं हुकुम कंदो, पर इहो कमु करण सां वॾो घमंड मचंदो। इहा ॻाल्हि त आहे, पंहिंजी बि फ़िलहाल कंहिं वॾे जहिड़ी तयारी थियल कोन्हे। असां लाइ छा हुकुम आहे सरकार? बस मूंखे थोरो सोचणु ॾिजो। छोरीअ जे वसण जी तारीफ़ करे त मूंखे बेचैन करे छॾियो। ओला मुझा रब मुदात फरियाद कर जा, ओ मुझा जेवर मिली अबा अबा सदको वई अबा मुखे बुझा सदको ओ मुदात फरियाद ओ छतो बा अबा यको तुजो राहू पई दिसा सदको वञा अची वे न मुझा बचड़ा। मुखे बुधा जल्दी बुधा त खान बहादुर केड़ो फैसलो कयो अबा? अमड़ खान बहादुर खान वॾो हिकिड़ो फैसलो करे छॾियो आहे। अम्मा जी शादी तुझी शादी आहे पप्पू जी शादी आहे। मां तुझी शादी ते मिठो खाईंदसि। छोरा ही नची पियो, अम्मा जी शादी थींदी मुंहिंजी शादी थींदी तो ते एतबार कोन्हे। मूंखे विकणी त कोन आहे वई। अमड़ ॾाढी कोशिश कयमि पर अघाई कान। मुआई तूं ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करीं? मूंखे इहो ॿुधाए बस त खान बहादुर कहिड़ो दाद फरियाद कयो असांजे हक़ में? हा अमड़ कई न दाद फरियाद कई, चईजे ज़ीनत वारा ॾोही साबित नथा थियनि त तुंहिंजी मां जी शादी सावण फ़कीर सां कराईंदासीं। छोरा इहो फैसलो थियो आहे, इहो इन खान बहादुर कयो आहे। वाड़े वाह खान बहादुर, तुंहिंजा हुकुम ऐं फैसला मरा आऊं ऐं मुंहिंजा त नसीब ई फिटल आहिनि। चोरियूं बि असां जो, वरी ॾोहारी बि असां थियासीं। मुंहिंजा त बाग ई फिटल आहिनि, वरी शादी ने मोए सावण सां न बाबा न। मूंखे इहो फैसलो क़बूल कोन्हे। हा ठहियो मां ठहियो, पी हाणे पी। खान बहादुर मूंखे इहो चयो जेकर ज़ीनत वारा ॾोही साबित थिया त मुंहिंजी हुन सां शादी कराईंदा। जेकर असां ॾोही साबित थियासीं दुख बि थिए थो ख़ुशी बि थिए थी, तुंहिंजी शादी न फ़कीर सां खणाईंदा, ठोड़े सां। हाकिम साईं, मुंहिंजो को दाद करियो या त इजाज़त ॾियो त मां न्याणी समेत बरमो कया, न त इहा जेका माई आहे न असांखे वेहण कोन ॾींदी न जीअण ॾींदी। सावण फ़कीर, दिल जाए रख बाबा, दिल जाए रख। तोखां थोरी देर पहिरीं इहा माई थापुल हिते आई हुई मूं वटि। मूंखे इहो बि यकीन आहे त हूअ कूड़ पई ॻाल्हाए, पर वरी बि आऊं पंहिंजे मुंहुं जांच ज़रूर कंदुसि। तूं फिक्र न कर, मुंहिंजी न्याणी जे भाग में साईं अलाए कहिड़ो चक्कर आहे। हिकु मुसीबत वञे थी, वरी ॿी मुसीबत मथां बीठी आहे। हाणे इहा चोरी कराई आहे। अरे बाबा सावण फ़कीर, सभु सणाई थींदी बाबा, तूं फिक्र न कर, आऊं तोसां गॾु आहियां न। सरकार, माई फाफुल वॾी फसादड़ अथव, शैतान जी नानी अथव सफ़ा। कमदार, इन फसादड़ औरत खे ॾांहुं मूं वटि वठी अचो। सरकार, इहो कमु मूंखां कोन थींदो, इहो सोढे खे था चऊं, उहो करे ॾियो। चङो ठीकु आहे,
तूं सोढे खे मुंहिंजो नियापो ॾेई छॾ। मां ॾाढी ॾिनल आहियां, इहे सम्झ मुंहिंजो साह मुठ में आहे। जेकॾहिं खान बहादुर खे सचाई जी ख़बर पइजी वई न त पोइ पंहिंजी ॻाल्हि पूरी करण में देर ई कोन कंदो। कहिड़ी ॻाल्हि अदी? मूं हुनजे अॻियां अर्ज़ु रखियो हो, जेकॾहिं ॾोही ज़ीनत थिए थी न त ज़ीनत जो निकाह गामू सां कराए। पोइ भला सरदार इहा ॻाल्हि मञी? मञीसि छा, वरी गंखण खे फेराए मुंहिंजी ॻिचीअ में विधसि। अदी तूं बि गुजारतुनि मथां गुजारतूं थी ॾे, सिधी ॻाल्हि कर न त चई छा? ख़बर अथई खान बहादुर हिकिड़ो शर्त रखियो आहे, जेकॾहिं इहा ज़ीनत ते ॻाल्हि साबित थी न त पोइ ज़ीनत जो निकाह गामू सां करायो वेंदो, ऐं जेकॾहिं हू छोरी अछी निकिती न त पोइ तोहमत लॻाइण जे इल्ज़ाम में मुंहिंजो निकाह सावण सां थींदो। छा अदी तूं सच थी चवें? खान बहादुर सच में इहा ॻाल्हि कई आहे? त पोइ माठ करे गामूअ खे पको कर, जे उन फाटो खाधो न त पोइ तुंहिंजूं ॿ बि वयूं त 6 बि वयूं। तोखे त पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि, ये 2 6 वञी खॾ में पवनि, मूंखे त पंहिंजे सिर जी लॻी आहे। गामूआ वात पटियो चरियाण, इन अहमक जे बल ते तूं एॾी वॾी रांदि रचाए छॾी, जे फाटो खाधई न तूं त फाथीअ ई फाथीअ। इन गामड़े खे न पंहिंजे पेट जो सूर आहे, पंहिंजी शादी जी लालच अथसि न, सोचे तो कीअं बि करे मुंहिंजी ज़ीनत सां शादी थिए, सो उहो पंहिंजी ॻाल्हि तां हटंदो ई कोन। चवंदा आहिनि चरी बि पंहिंजी ॿेपरी मां सम्झे, गामू खे आहे पंहिंजो मतिलबु, सो वीचारो ॾाहो थी पियो आहे। भला अदी गामू घर में नज़र नथो अचे, काॾे वयल आहे छा? दी मां त चवां थी जेसी ताईं ॻाल्हि हिक पासे न थिए न निभागे खे घर मां वञण न ॾे। छा कयांसि निभागे खे, हाणे नंढड़ो त आहे कोन जो ॿधी घर में विहारियांसि। अदा धन बख्श, मां तोॾे मेड़ खणी आयो आहियां, हाणे तूं इज़त ॾी या ना उमेद मोटाई, हाणे इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। अरे ॻाल्हि इहा आहे त अव्हां जे पुट ते बंदिश खान बहादुर पाण विधी आहे, हाणे उहा आऊं कीअं थो हटाए सघां? खान बहादुर सां मुंहिंजी ॻाल्हि थी वई आहे, हुन चयो त पहिरें तव्हां धणबश खे राज़ी करे अचो। धणी बश्क जरूर राज़ी थींदो, पर के हिसाब किताब सां। मां अव्हां जो हर ॾोह ॾंड भरण लाइ तयार आहियां, अव्हां हुकुम त कयो। असांजी जेका राज भाग में ख्वारी थी, असांजी न्याणीअ जी एॾी बदनामी थी, उहा मल्हार जे ॻोठ छॾण सां ख़तम कोन थी वई यादा। उहा बदनामी मल्हार ऐं मूमल जे निकाह सां ख़तम थी पई सघे, पर उन वक़्तु अदो धणी बख्श सफ़ा पिड़ कढी बि रहियो त मल्हार खे ॻोठ निकाले जी हर हाल में सज़ा मिले। हाओ अदा आऊं मञा थो त मुंहिंजो अछो मुंहुं थियो, कावड़ जे अंध में धी जे अखियुनि में ॻोढ़ा ॾिसी न सघियसि। अञा बि वक़्तु न आहे वियो अदा, मां मूमल जो पंहिंजे पुट लाइ हथ वठण आयो आहियां। मूमल ऐं मल्हार जे मिलण सां सभु ॾुख दूर थी वेंदा। ॿारनि वीचारनि असांजी ज़िद खे तमामु घणो भोॻियो आहे अदा। अव्हां कॾहिं पंहिंजे धी मूमल जे मुंहं में ॾिठो आहे? कीअं न ॻरी हू कंडा थी वई आहे अदा। तूं अदा हाणे मूंखे छा थो ॿुधाई? माउ पीउ जी नज़र हमेशा औलाद जे मथां हूंदी आहे। मुंहिंजी मूमल केतिरी ॾुखायल आहे उहा मूंखे ख़बर आहे। मुंहिंजी सलाह आहे त धणबश खान पाण सुभाणे खान बहादुर खां हली इहा ॻाल्हि टोड़े अचो, पोइ मल्हार खे सॾाए मूमल ऐं मल्हार जे निकाह जो ॾींहुं रखूं। उहा राति कहिड़ी न हसीन राति हूंदी, जंहिं राति तूं मुंहिंजे साम्हूं ॻाढ़े जोड़े में अची वेहंदी ऐं मां पंहिंजे सेज तां गुलनि जो बुक भरे तुंहिंजे हवाले कंदुसि ऐं तोखे चवंदुसि हीअ मुंहिंजूं ॻाल्हियूं अथई। गुलनि जा अखर त गुंगा हूंदा, मां चाहियां थी त तूं पंहिंजी ॿोली में मूंसां ॻाल्हियूं कर।
उहे ॻाल्हियूं जेके मां ॿुधण थी चाहियां। आऊं तोखां पुछंदुसि त मूंखां तोखे अहिड़ो छा ॿुधणो आहे? आऊं सभ खां पहिरीं उन ख़्वाबनि जे बारे में पुछंदसि जेके अधूरा रहिजी वञनि। दुख में वण मुंद जो मेवो ॾियणु भुलिजी वेंदा आहिनि। उहे ताबीरूं मां तोखां मालूम करण थी चाहियां, जंहिंजी जाच में रूस जा पखी सिंध जूं ढंढूं ॻोल्हींदा आहिनि। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।